दोस्तों रियासत सोप सीरियल जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदी। दोस्तों असां सोचे रहिया हूंदो छा रियासत जो टीज़र 1 अची चुको आहे सोप सीरियल जो, या इन्ही खे अञा देरि आहे। इन्ही जो सोप सीरियल जो पहिरियों टीज़र कॾहिं ईंदो। जीअं पंहिंजा वेरी ड्रामे जा 4 टीज़र अची चुका आहिनि। थी सघे थो हिन टाइम जंहिं टाइम मुंहिंजी तव्हां वीडियो ॾिसी रहिया हुजो तेसीं ताईं 5 पुरमो बि अची वियो हुजे, लेकिन टीज़र त 4 अची चुका आहिनि। ऐं हिन ड्रामे जा टीज़र वग़ैरह कॾहिं ईंदा या टीज़र अची चुको आहे, तव्हांखे न आहे मिलियो, असांखे मिलियो आहे। सॼी अपडेट तव्हांखे ॿुधायूं था हिन नंढिड़े वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा। थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। ही अव्हांजो चैनल आहे। हिन चैनल ते अव्हांखे बहितरीन खां बहितरीन अपडेट्स वग़ैरह मिलंदियूं रहंदियूं। हलूं था अॼु जे पंहिंजे हिन ख़ासि जेको आहे अपडेट जी तरफ़। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। दरअसल जेको आहे दोस्तों, पंहिंजा वेरी ड्रामे जा टीज़र तव्हां ॾिठा, लेकिन रियासत ड्रामे जो टीज़र हाणे तमामु जल्द तव्हांखे मिलण वारो आहे KTN एंटरटेनमेंट ते। अञा ताईं उनजो टीज़र 1 नाहे आयो, पर कुझु ॾींहं जे अंदरि उनजो टीज़र 1 अचण वारो आहे KTN एंटरटेनमेंट ते। ऐं तव्हांजी बहितरीन जेको आहे न ख़ुशी में इज़ाफ़ो थींदो। ॿ ड्रामा जॾहिं हाई लेवल जा हलंदा, तव्हांखे हफ़्ते में 9 एपिसोड मिलंदा। 5 एपिसोड पंहिंजा वेरी जा ऐं 4 एपिसोड हफ़्ते में रियासत ड्रामे जा तव्हांखे मिलंदा। ऐं दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त। अपडेट सुठी लॻी त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।